नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के लाहौर में खबर ॾींदार तो मरियम नवाज़ जे मुड़ुस क़ेप्टनर रिटायर्ड सफदर चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान रावलपिंडी चांहि पीअण न पर प्यारण वञी रहियो आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान क़ेप्टनर रिटायर्ड सफदर पाक फौज जे तर्जुमान वारे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो त DIG ISPR खे सियासी जवाब न ॾियण घुर्जे ऐं मौलाना खे चांहि पाणी जी आछ हाण थी आहे। असांखे त चांहि सां गॾु केक ऐं पेस्ट्री जी बि आछ थी चुकी आहे। कैप्टन रिटायर्ड सफदर वधीक चयो त हिन मुल्क में 73 सालनि खां चांहि पाणी प्यारियूं पियो वञनि पर मौलाना चांहि पीअण न पर प्यारण वञी रहियो आहे ऐं हाणे असां बि मौलाना जे पुठियां नियत ॿधी चुका आहियूं त हू जेको बि कंदो असां बि उहो कंदासीं। हिन चयो त कुझु त आहे जंहिंजी पर्देदारी कई पई वञे। अॻूणे सिंध जे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर सां ॻुझा राब्ता कया विया। कैप्टन रिटायर्ड सफदर चयो त मूं पेशावर में बि दरख़्वास्त ॾिनी आहे त मूंखे नेब चेयरमैन मां खतरो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।